Assalamualaikum dear student. I am Professor Deen Mohammed Silro, course of AD, third semester, Unit 3, subject Sindhi teaching, topic रांद रचना ज़रिए। रांद रूंद हिकु अहिड़ी मशगूली आहे जंहिंमें हर उमिरि वारो ॿार तोणे बालिग ज़रूरु दिलचस्पी वठंदो आहे। कुदरत इंसान खे अहिड़े लाड़े सां नवाज़ियो आहे जो हू जेकी शयूं ॾिसे थो उन्हनि ते ग़ौर ऐं वीचार करे थो, उन्हनि खे आज़माए उन्हनि मां नयूं नयूं शयूं अख़्ज़ करे थो। सिखण जे उन तरीक़े खे रांदि रचना वारो कुदरती तरह सिखण जो तरीक़ो सॾियो वञे थो। प्रोफेसर काल्डवेल किक रांदि रूंद ज़रिए सेखारण जूं मुख्य हेठियूं ख़ासियतूं ॼाणायूं आहिनि। नंबर पहिरियों आज़ादी, नंबर ॿियों ज़िम्मेवारी, नंबर टियों चाह या ज़ौक़। जीअं त इंसानु कुदरती तरह आज़ादु पैदा थियो आहे, उन करे तालीमी कम में बि आज़ादी पसंदि कंदो आहे। आज़ाद फ़िज़ा में ॿार जूं अंदरूनी क़ुवतूं तरक़ी वठनि थियूं। आज़ादी जो मतिलबु उहो हरगिज़ न आहे त ॿार खे बिल्कुलु आज़ादु या छुड़वाक छॾे ॾिजे, पर उस्ताद ज़रूरत वक़्तु ॿार जी रहबरी कंदो रहे। जेके ॿार बंदिश या कंहिं दॿाउ जे करे सुस्त या मोगा नज़र ईंदा आहिनि, से रांदि रूंद वारे आज़ाद फ़िज़ा में ॾाढा चुस्त, चालाक ऐं होशियारु नज़र ईंदा आहिनि। नंबर ॿियों ज़िम्मेवारी। आज़ादी मिलण जी हालत में ॿार पाण खे ज़िम्मेवार सम्झंदा आहिनि ऐं हर कमु ख़बरदारी, ज़िम्मेवारी ऐं एहतियात सां करणु लॻंदा आहिनि, जंहिं करे सौंपियल कमु कामयाबी सां करे सघंदा आहिनि। नंबर टियों चाह या ज़ौक़। पढ़ण में ॿार अक्सर करे पूरो चाह न वठंदा आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि जो उस्तादु ॼाणू ऐं माहिर आहे त हू पंहिंजी सिख्या में पढ़ाइण जा नवां नवां ऐं जदीद तरीक़ा इस्तेमालु करे ॿारनि में उत्साह, दिलचस्पी ऐं हिकु नओं जज़्बो पैदा करे सघे थो। ऐं उन सां गॾोगॾु हम निसाबी सरगर्मियुनि में ॿारनि खे हिसो वठराइजे त जीअं ॿार पंहिंजी सिख्या में पूरी दिलचस्पी वठी सघनि। हिन तरीक़े मूजिबि तालीम ॾियण करे ॿारनि खे आज़ादी सां कमु करण जो मौक़ो मिले थो। इब्तिदाई उमिरि में ई ॿार खे तालीम ॾांहुं राग़िब कयो वञे थो। हिन तरीक़े सां ॿारनि खे फितरत मूजिबि तालीम मिले थी। ॿारनि जी ज़हनी ऐं जिस्मानी ओसर थिए थी। हिन तरीक़े खे कमु आणण सां ॿारनि जी ज़ाती लाड़नि ऐं दिलचस्पियुनि जी ख़बर पवे थी। तालीम जे हिन तरीक़े मूजिबि ॿारनि में पंहिंजो पाण ते कॉन्फिडेंस, एतमाद, भरवसो ऐं ख़ुदि एतमादी वधे थी। जीअं त असांजी टॉपिक पूरी थी रांदि रचना वारे तरीक़े सां पढ़ाइणु। हाणे कुझु टॉपिक मां कुझु सवाल आहिनि। सवाल नंबर पहिरियों, प्रोफेसर काल्डवेल किक रांदि रूंद ज़रिए सेखारण जूं कहिड़ियूं ख़ासियतूं ॼाणायूं आहिनि? जवाबु आज़ादी, ॿियो ज़िम्मेवारी, टियों चाह या ज़ौक़। सवाल नंबर ॿियों, आज़ाद फ़िज़ा में ॿार जूं अंदरूनी क़ुवतूं डेश वठनि थियूं? जवाबु तरक़ी। सवाल नंबर टियों, जीअं त इंसानु कुदरती तरह आज़ादु पैदा थियो आहे, उन करे तालीमी कम में बि डेश पैदा कंदो आहे। जवाबु आज़ादी। महिरबानी। अल्लाह अव्हां खे आबाद करे। जिते बि रहो ख़ुशि रहो।